नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट हाई स्कूल आदिल शाह जी बिल्डिंग मुकम्मल ज़बू हॉल बणिजी वई है। स्कूल जे कमरनि जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल है, जंहिं करे स्कूल जे अक्सर शागिर्दनि स्कूल छॾे ॾिनो आहे। 500 शागिर्दनि जे दाख़िला हुअण बावजूद स्कूल ॿिनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम है। हिन हवाले सां स्कूल जे हेडमास्टर लियाकत अली राहोजो, उस्ताद मुज़फ़र जुमनानी, उस्ताद ख़ादिम हुसैन ऐं ॿियनि ॿुधायो त 500 शागिर्दनि जी दाख़िला हुअण बावजूद गवर्नमेंट हाई स्कूल आदिल शाह जी बिल्डिंग मुकम्मल तौर ज़बू हॉल बणिजी वई है। स्कूल जा अक्सर कमरनि जूं छितूं किरी पयूं आहिनि, जॾहिं त रोज़ चापड़ किरण करे शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल है। जॾहिं त ख़ौफ़ सबबि अक्सर स्कूली शागिर्द स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे। हिननि चयो त स्कूल जी बिल्डिंग ज़बू हॉल बाबति असां तइलीम खाते जे आला इख्तियारनि खे पिणु लिखियो, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे। जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग ज़बू हॉल ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि शागिर्दनि जी तइलीम पिणु मुतासिर थी रही है। हिन तइलीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी गवर्नमेंट हाई स्कूल आदिल शाह जी बिल्डिंग नए सिर तइमीर कराए बुनियादी सहूलियत फराहम करे शागिर्दनि मां पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे ऐं शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।